हेलो गाइस, चाल है। सांज पार्क बैठा हुआसी ते दोस्त फोन कई जंगल मंजा दराड़ ते अचो तो तवा के चाय पियारी जेका थर में दराड़ चाय काढ़ींदा वो चाय जी पियारियूं आई असां निकरी पियासीं सफ़र ते तो खूब एंजॉय कईसीं, मज़ो माणियोसीं। मुंहिंजो दोस्त बि गॾु हो। इहे थर जा नज़ारा आहिनि तो मुंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयो। वधीक तव्हां ॾिसो ऐं इहो दराड़ इहो चांहि पियो काढ़े, इहो मुंहिंजो गॾु दोस्त चांहि काढ़े पियो। असां बि सोचियो त दोस्तनि सां शेयर करणु लाज़मी आहे। इहो माल मौसम बि सावण जी आहे, तव्हांखे ख़बर आहे। थर त हमेशह हूंदो आहे। चांहि जेका आहे कढ़े पई जेको हुनखे दराड़ ठाहे रहियो आहे, तयारु करे रहियो आहे। असां वेठा हुआसीं, मुंहिंजो दोस्त बि गॾु हो। खूब एंजॉय कईसीं तो वरी मिलंदासीं सुभाणे इंशाअल्लाह। असांजे व्लॉग खे फॉलो